अदीब समाज जो इंतहाई ज़िम्मेवार फ़र्द हूंदो आहे। हू पंहिंजे फ़िक्र जी आधार पंहिंजे इज़हार जे ज़रिए जो तयन बि पाण ई करे थो, त वरी मक़सद ऐं नतीजा बि पाण ई ॻोल्हे लहे थो। हू पंहिंजे लिखणियुनि ऐं सोचुनि में मुकमिल तरह ख़ुदि मुख़्तियार आहे। अदब जी हर सिन्फ़ जो पंहिंजो रसचस ऐं रचाव आहे, पर कहाणीअ में जंहिं तरह समाजी सूर ऐं नासूर जी ॻाल्हि थिए थी, सा शाइरीअ में करणु महाल आहे। कहाणी अदब जी इंतहाई ॾुखी सिन्फ़ आहे। हक़ीक़त में कहाणी ख़ुदि इंसानी तारीख़ जेतिरी पुराणी आहे। अदीब जो फ़र्ज़ सेहतमंद सोच ख़ूबसूरत लफ़्ज़नि जे मालाउनि में पोइ पेश करणु आहे। हर कलमकार जी लिखणी पुर असर ऐं माना खे साबित थियणु ज़रूरी न आहे, जेसी ताईं उन में दाख़िलियत याने मन अंदर जी विलोड़ शामिल न आहे। इल्म ऐं कलम जो सफ़र त रवां दवां आहे, पर उन ई सफ़र में के पांधीअड़ा अहिड़ा बि हूंदा आहिनि जेकी समाज ते पंहिंजे पोरे ऐं इंसान दोस्त रवैयनि जी छाप सदियुनि ताईं छॾे वञनि था। अहिड़नि ई इंतहाई शफ़ीक़ सबाझड़नि ऐं महान इंसाननि मां अनीस अंसारी बि हिकु हो। अल्लाह बख़्श अनीस अंसारीअ 6 जुलाई 1923 ईस्वीअ ते लाड़काणे शहर में जनम वरितो। 1956 ईस्वीअ ते कलम धणियुनि जे काफ़िले में शामिल थियो। अनीस अंसारी केतिरियूं यादगार कहाणियूं सिरजियूं, जंहिंजा अक्सर मौज़ू रोज़ानी ज़िंदगी जे नंढनि वॾनि मसइलनि जी अकासीअ खां अलावा इंसानी नफ़्सियात ऐं ॿियनि दिलि छुहंदड़ मौज़ूअनि ते मुश्तमिल आहिनि। संदसि शाहकार कहाणी में तबिको, अञा न, पेंशनर, मिटी ऐं वीरानी शामिल आहिनि। जन्म कहाणी पेंशनर ते 1988 ईस्वीअ में सिंधी अदबी बोर्ड पारां खेसि एवॉर्ड ॾिनो वियो। कहाणी अञा न ते 1989 ईस्वीअ में सिंध सयाहत ऐं सकाफ़त खाते पारां साल जी बहितरीन कहाणी तौरु जमाल अबड़ो एवॉर्ड खेसि ॾिनो वियो। हुन वटि कहाणी लिखण जो ख़ासि ॾांव हो। लफ़्ज़नि जी जोड़जक माहौल मुताबिक़ हुअण खां अलावा किरदार जी चूंड ऐं इलाइक़ाई लहजे वारी ॿोलीअ जो इस्तेमालु ऐं बारीक बीनीअ सां थियल मुशाहिदो शहरी तोड़े बहराड़ीअ वारे माहौल में लिखियल कहाणियुनि जी ख़ासि खूबियुनि मंझां आहे, जंहिं करे संदसि कहाणीअ खे भरपूर मोट मिली। अनीस अंसारीअ जूं कहाणियूं यकसानियत जो शिकार हरगिज़ न आहिनि, बल्कि उन्हनि में प्लाट जी वैरायटी खां अलावा किरदारनि जी नवाण पिणु मौजूदु आहे। हुन मस्नूई माहौल ऐं जुमलनि जी भरमार बजाए मक़सद ते फोकस कयो आहे। मंटू जियानी संसारी बि पंहिंजे कहाणी किताब में एतराफ़ कयो आहे त मुंहिंजी कहाणीअ में न ज़ोरदार डायलॉग आहिनि, न वरी भरपूर फिलासफ़ी, हिकु आम ज़हनी सोच जी पैदावार आहिनि मुंहिंजूं कहाणियूं। हुन जी कहाणियुनि जो तइदादु लॻभॻि 60 जे क़रीब आहे। संदसि कहाणियुनि जो हिकु मजमूओ अनीस जा अफ़साना पिणु शाया थियल आहे। अनीस अंसारी जी शख़्सियत घण पासाई हुई। हू हिकु ई वक़्तु कहाणीकार, शाइर, मज़मून नवीस, मुंतज़िम ऐं जोग्राफ़ी, जियालॉजी ऐं आर्कियोलॉजी जे इल्मनि खां अलावा दुनिया जी तारीख़ जो ॼाणू पिणु हो। संदसि अहम लिखणियुनि में आतमकथा ऐं रोज़ानी डायरी पिणु शामिल आहे, जेकी हिकु दौर जी तारीख़ जे हवाले सां बि अहमियत रखंदड़ आहिनि, पर अञा ताईं किताबी सूरत में छपजी पधरियूं थी नाहिनि सघियूं। अनीस अंसारीअ खे सैरो तफ़रीह खां अलावा शिकार ऐं फोटोग्राफीअ सां पिणु घणी दिलचस्पी हुई। पाण मुख़्तलिफ़ ॿोलियूं पिणु ॻाल्हाए ऐं सम्झी सघंदो हो, जिन में अंग्रेज़ी, उर्दू, फ़ारसी, गुरमुखी ऐं हिंदी वग़ैरह शामिल आहिनि। अनीस अंसारी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ समाजी ऐं अदबी तंज़ीमुनि जो पिणु उहिदेदार रहियो, जिन में जमीयत शुरा, कॉलेज यूनियन, लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी वग़ैरह शामिल आहिनि। पाण जन बि शोबनि में कमु कयाई, सो संदसि औलाद मां हर हिकु पंहिंजे लाइ पिणु मुंतख़िब कयो। संदसि औलाद मां इश्तियाक अंसारीअ जी सुञाणप जो अहम हवालो मुहक़िक़ ऐं आर्कियोलॉजीअ वारो शोबो आहे। अख़लाक़ अंसारी सिंधी ॿोलीअ जो नामियारो कहाणीकार ऐं नाविल नवीस आहे। डॉक्टर इसहाक़ अंसारी भलोड़ कहाणीकार ऐं नाविल निगार तौरु ॼातो सुञातो वञे थो।
नाम्यारो कहाणीकार नाविल नवीस ऐं अनीस अंसारीअ जो फर्ज़न अख़लाक अंसारी। मुंहिंजो बाबा अनीस अंसारी वॾो आर्टिस्ट हुयो, तमामु वॾो फोटोग्राफर हुयो। उन दौर जूं मॉडर्न कैमराऊं बाबा जे हथ में हूंदियूं, पर बाबा चवंदो त सादी कैमरा मां तमामु वॾो फोटो कीअं कढिबो आहे, असुलु फोटोग्राफी इहा। ऐं जेकॾहिं असां बाबा जी फोटोग्राफी ॾिसंदासीं त उन दौर जी न बल्कि अॼु जे दौर में बि तव्हांखे अजीब ऐं मॉडर्न लॻंदी। 65 में जॾहिं ट्रांसपेरेंसीज़ जी ख़बर ई न हूंदी, बाबा जेको आहे सो ट्रांसपेरेंसीज़ जे ज़रिए सॼे लाड़काणे खे कवर कयो ऐं उहे जेके जीअं सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु कजे त धोपिजी ईंदियूं हुयूं, उहे लंडन मां ईंदियूं, फिल्म बि लंडन मां ईंदी ऐं उते पॉज़िटिव बि लंडन मां ईंदी। इहो हिकिड़ो पहलू हो बाबा जो। ॿियो पहलू इहो हुयो त हू तमामु घणो पढ़ियो लिखियो माण्हू हुयो। जेकॾहिं कंहिं बि मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा हुआसीं न त बाबा अॼु ॻाल्हाईंदासीं कुतनि ते, त हू कुते जा दुनिया में जेके बि नसुल आहिनि हू ॿुधाए छॾींदो। मज़हब में कुत जे हवाले सां छा शइ आहे हू ॿुधाए छॾींदो। केतिरा उन ते नाविल या कहाणियुनि में ज़िक्र आहिनि, हू टिप्स ते ॿुधाए छॾींदो त हेतिरे हिन नाविलनि में हिन में उहो कुते ते ज़िक्र आहे। अहिड़े नमूने सां उहो हिकिड़ी उन दौर जी इंसाइक्लोपीडिया हुयो, हैरत जे हद ताईं। ईअं त बाबा मिठे पाणीअ जूं मच्छियूं कहिड़ियूं आहिनि, खारे पाणीअ जूं कहिड़ियूं आहिनि, दुनिया में मच्छियूं कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़े नमूने सां उन्हनि मच्छियुनि जो ज़िक्र मज़हबनि में, तारीख़ में, इन्हनि में उहो सॼो जो सॼो एॾो त डिटेल ॻाल्हाईंदो हलंदो हुयो जो हैरत जे हद ताईं। ऐं इहो ई सबबु आहे जो असां में उहे असर अची विया आहिनि। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे कंहिं बि भाउ ऐं भेण सां ॻाल्हाईंदो त हू तव्हांखे ॿुधाईंदा त सिंध जा कहिड़ा वण आहिनि, कहिड़ा जानवर आहिनि, कहिड़ा पखी आहिनि, सॼी वाइल्ड लाइफ उन ते उहो उन आराम सां मुंहिंजो भाउ भेण सभु असां मां ॻाल्हाए वेंदुमि। इहो बाबा जो हिकिड़ो इल्मु हुयो, इहा बाबा जी शख़्सियत हुई जेका अॼु बि असां ते जेको आहे सो आहे। तमामु बहितरीनु शाइर हुयो, कहाणीकार हुयो, मकाला निगार हुयो, मज़मून निगार हुयो ऐं हक़ीक़त में हू तहक़ीक़ बि उन वटि हुई। ऐं मोहन जे दड़े ते तहक़ीक़ी हिकिड़ो मकालो बाबा जो लिखियलु आहे ऐं सिंधी ॿोलीअ ते उनजो हिकिड़ो तवील नज़्म आहे। अहिड़े नमूने सां हुनजे जेकॾहिं अॼु बि स्टोरी पढ़ंदव तो इंतिहाई मॉडर्न स्टोरी राइटर आहे। पर शिकायत बाबा खां इहा हुई, सिर्फ़ु मुंहिंजी न पर सभिनी जी, त जेतिरो तव्हां पढ़िया लिखिया आहियो उहो सॼो शयूं जेकॾहिं नाविल हुयूं, कहाणियूं हुयूं, उहे जे ट्रांसलेट कंदा अचो हा त शायदि सिंधी अदब खे घणो कुझु ॾिजे हा ऐं घणो कुझु ॾेई वियो आहे। ऐं हुन जूं काफ़ी कहाणियूं असां वटि अञा ताईं अण छपियल आहिनि, मज़मून आहिनि, मकाला आहिनि ऐं शाइरी आहिनि। अनीस अंसारी एकेडमी पारां इंशाअल्लाह जल्दी इनखे मुख़्तलिफ़ नमूने सां असां छपाए वठंदासीं। अनीस अंसारी एकेडमी जो बुनियादु असुल में बाबा जी पहिरीं वरसीअ खे ते उनखे ट्रिब्यूट ॾियण लाइ कयोसीं। लाहौरी महल में असांजी ओताक हुई, उन ओताक में सिंध जो हर आर्टिस्ट, हर अदीब, हर शाइर आयो। मूंखे यादि आहे उन जे आगुड़ ते असां उहा पहिरीं गैदरिंग कई हुअसीं। कीअं बाबा खे ट्रिब्यूट ॾियूं असां पाण कंफ्यूज़ हुआसीं। उहो पहिरीं जेका आहे सा उते असां गॾिजाणी कईसीं। उन में लाड़काणे जा सभु जेके बि सीनियर ऐं जूनियर अदीब हुया उहे वेठा हुआसीं ऐं असां उन ते ॻाल्हायोसीं ऐं बाबा जी हिकिड़ी कहाणी पढ़ी हुअसीं। बुनियादु हितां थो पए। पोइ जेको आहे सो अनीस अंसारी एकेडमी जो चैप्टर लाड़काणो, कराची चैप्टर ऐं हैदराबाद, मुख़्तलिफ़ शयूं असां न सिर्फ़ु रुॻो बाबा जे हवाले सां कयूंसीं, पर उन सां गॾु असां उते सभिनी दोस्तनि सां, शाइर हुजनि, कहाणीकार हुजनि, उन्हनि जूं वरसियूं, उन्हनि जूं सालगिरहूं, उन्हनि जे किताबनि जी महूरतूं बि कयूंसीं। जेको लाड़काणे में कामरेड सूबे खां वठी मुख़्तलिफ़ दोस्तनि जूं असां सालगिरहूं कयूंसीं, उन जे किताबनि जी महूरतूं कयूंसीं। अहिड़े नमूने सां कराचीअ में न सिर्फ़ु इसाक उनखे संभालियो, उते बि कहाणी कॉन्फ्रेंसूं थियूं, जेके 4 खनि असां कहाणी कॉन्फ्रेंसूं कयूंसीं, जंहिंमें अनीस अंसारी एवार्ड बि ॾिनोसीं ऐं उहे इंतिहाई शफ़ाफ़
नमूने जी जजमेंट जे थ्रू असां जेको आहे सो ॾींदा आहियूं। ऐं उन खां वधीक वॾो क्रेडिट जेको असां करणु थो चाहियूं, मां ज़िक्र करणु चाहियां त जॾहिं कहाणीअ जी सदी थी त उहो क्रेडिट असां ॾेई थो वञे, छाकाणि जो कहाणीअ जी सदी मल्हाइण में अनीस अंसारी एकेडमी रोल अदा कयो, जेको सॼी सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो कहाणीअ जी सदी मल्हाई वई ऐं कहाणी कॉन्फ्रेंसूं कयूंसीं। ऐं इन नमूने सां जेको आहे सो असां वटि हैदराबाद में अहिड़े क़िस्म जो इश्तियाक अंसारी साहब पंहिंजो फंक्शन रखिया, उते बि हिकिड़ी कहाणी कॉन्फ्रेंस कयूंसीं। अंसारी ख़ानदान सिंध जे उन्हनि चंद ख़ानदाननि मंझां हिकु आहे जन जा तमामु घणा फ़र्द लेखक आहिनि, जन जो बुनियादी सबबु अनीस अंसारीअ जी तरबियत ई आहे। हू शख़्स अना जे खोल खां आजो हो, समूरी हयाती सादगीअ में गुज़ारियाईं, पर पंहिंजे तयशुदा उसूलनि ते कंप्रोमाइज़ हरगिज़ न कयाईं। खिल मुख ऐं जीअ में जायूं ॾींदड़ अहिड़ा शख़्स सच त सदियुनि में ई पैदा थींदा आहिनि। अनीस अंसारी 6 मार्च 2000 ईस्वीअ ते हमेशा लाइ असां खां मोकिलाए वियो, पर सिंधी अदब में संदसि नाम हमेशा अमर रहंदो।